आजियां जे लाइ, इस्तक़बाल जे लाइ। पाण करीम नज़र फेराए फरमाए त मुंहिंजो भाउ नूह नज़र नथो अचे। या रसूल अल्लाह, गिरोह अंबिया में हज़रत नूह अलैहिस्सलाम जी वॾी उमिरि हुई। छा वॾी जमार हुई, सभिनी में वॾी उमिरि वारो हुयो। क़ुरान मजीद में आ त 1000 साल उमिरि हुयसि सवाइ 50 सालनि जी, माना 950 साल। घणा? 950 साल उमिरि हुयसि। या रसूल अल्लाह, वो वॾी उमिरि वारो आहे, आहिस्ता आहिस्ता अचे थो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ सभु नबी इस्तक़बाल जे लाइ आया। साईं करीमन फरमाए थो वॾी उमिरि जो आहे, हलो त असां सभु अॻिते विखूं वधी नूह जो इस्तक़बाल कयूं। वॾी उमिरि वारनि जी इज़त अफ़ज़ाई, इज़त अफ़ज़ाई कयूं। दुनिया वारनि खे सेखारियूं, पंहिंजी उम्मत खे सेखारियूं त वॾी उमिरि वारनि जी हीअं इज़त ऐं एतिराम कबो। तव्हां केतिरी इज़त कंदा आहियो? वॾनि जो केतिरो अदब कंदा आहियो? ख़ुदा जो ख़ौफ़ रखो। साईं फरमाइनि था त जेको मुस्लमान आहे, ही ॻाल्हि क़ाबिल तवज्जा, क़ाबिल तवज्जा समझण जी ॻाल्हि। मदीने वारे साईं जी हदीस आहे। साईं फरमाइनि था त जंहिं इस्लाम में अच्छी दाढ़ी कई, वार अच्छा थी वियसि इस्लाम में, यानी हिकिड़ा त गैर मुस्लिम आहिनि, वो पीरी में मुस्लमान थियनि था, अलाह जंहिंखे नवाज़े। पर हिकिड़ो माण्हू नंढपिण खां मुस्लमान हुयो, नंढपिण इस्लाम में गुज़रियसि, जवानी इस्लाम में गुज़रियसि, तव्हांजो पीरी अची वई, कुराड़ो थी वियो, इस्लाम जे अंदरि वारड़ा अच्छा थी वियसि। साईं फरमाइनि था त अल्लाह ताला खे उनजे अछनि वारनि जो हया ईंदो आहे। क़यामत जे ॾिहाड़े में इन जे वॾी उमिरि इन अछनि वारनि जो रब खे हया ईंदो त कीअं हिन खे अज़ाब कयां जंहिं मुंहिंजे इस्लाम जे अंदरि वारड़ा अच्छा कया। अछनि वारनि जो अल्लाह खे बि भरम पवंदो आहे। वो मुजादा, तूं अछी दाढ़ी वारे पीर मर्द जी इज़त न करी, एतिराम न करी, उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाई, उन्हनि खे गायूं ॾी, उन्हनि जूं बेहुरमतियूं करी, ॿुधाए त तूं रब खे राज़ी थो करी या नाराज़ थो करी? अमर जी जल खे रंजाई हुई, अबे खे नाराज़ कई हुई। इहो रस्तो रब जे रज़ा वारो नाहे, इहो रस्तो रब खे गमराइण ऐं कावड़ाइण वारो आहे। रब खे राज़ी करण वारो रस्तो इहो आहे जो अबे अमर जी इज़त करे, उन जी दुआ वठ। सरकार मदीना फरमायो त अबे अमर जी दुआ पंहिंजे औलाद जे लाइ ईअं आहे जीअं नबीअ जी दुआ पंहिंजी उम्मत जे। न चई सुभान अल्लाह। अल्लाह अकबर कबीरा। बुढ़ड़ी औरत, पुटड़ो हिकिड़ो हुस, मुड़स मरी वियो, चयूं शादी करजे, हाणे बच्चो आहे, शादी कहिड़ी कयां, बसि अल्लाह बच्चे खे ख़ुशि करे मां ईअं वेही वक़्तु गुज़ारींदसि। बच्चे खे पालियईं, निपायईं, जवान कयईं, पाण पीरी अची वई, बच्चो जवान थी वियो। हाणे अमड़ दुआ पई घुरे, मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा रब करीम, मुंहिंजे बच्चे खे कुंवार मिला, इहा मुराद पंहिंजे अखियुनि सां ॾिसां, मुंहिंजे बच्चे जी शादी थिए। अमड़ जी दुआ घाणी, शादी थी वई, नो घर में अची वई। चंद ॾींहं गुज़रिया त ससु नुंहुं जो झेड़ो शुरू थियो, ससु नुंहुं जो झेड़ो शुरू थियो। ज़ाल चयो मुड़स खे, तिन कुराड़ी मां खे कढ घर मां। चई मुंहिंजी अम्मा आहे, मूंखे पालियईं, निपायईं, हिनखे कीअं कढां? चई हिनखे नथो कढी त मां घर छॾियो थी वञे। हाणे जे अचे मजबूर थियो, होॾो अम्मा जी जल, होॾो वरी ज़ाल। मां चयुसि, उन ज़ाल चयुसि जेकॾहिं कुराड़ी मां खे न कढंदे त मां तुंहिंजो घर न कंदीमांइ। हिन ज़ालिम छा कयो जो बुढ़ड़ी मां खे वठी वञी हिकिड़े झंग में फिटी करे आयो, कखो झूपड़ो ठाहियईं, जी जल मां खे झंग में फिटो करे आयो आहे। चोथनी टे ॾींहं वेंदो आहे, मानी पाणी पहुचाए ईंदो आहे, होॾो अमड़ जी जल वेठी रस्ता निहारींदी आहे त अले छो मुंहिंजे बच्चे देर कई। आख़िर ज़ाल खे ख़बर पई
त मां खे झंग में मानी पहुचाए तो अचे, सामान सीधो पहुचाए तो अचे। वरी अचे ज़ाल झेड़ो कयोसि, ओ मुंहिंजा घर वारा हाणे तेसीं तुंहिंजो घर न कंदी मां, इन कुराड़ी मां खे मारे इन जो हियांव कढी अच, इन जी दिल कढी मूंखे अचे ॾेखार, पोइ तुंहिंजो घर कंदी मां, न त मां तुंहिंजे घर में न रहंदसि। हिन ज़ालिम छा कयो जो खंजर तिखो करे अमड़ खे क़त्ल करण जे लाइ, अमड़ जो हियांव कढण जे लाइ झंग ॾे हलियो आहे। हुन अमड़ जी जल जी तीत रस्ते ॾे लॻी पई आहे, राहू निहारींदी वेठी आहे त अलाए छो मुंहिंजे बच्चे देर कई, दुआऊं वेठी घुरे मुंहिंजा मौला मुंहिंजे बच्चे खे ख़ुशि रखजाए, अलाए छो बचड़े देर कई। 3-4 ॾींहंनि खां पोइ हींअर जो ॾिठई त बच्चो अचे थो, मां ख़ुशीअ में न पई मापे त पुटड़ो अची रहियो आहे। ही जो ज़ालिम आयो करीब आयो, वो खंजर तिखो कढई, तेज छुरो कढी अमर जे सीने में हयई, बुढ़ड़ी वञी किरिया, किरई फटकंदे फटकंदे दम परवाज़ थी वियो। हाणे ज़ालिम छा कयो जो अमर जे सीने खे चीरई, हियांव कढई, दिल कढई। हाणे उन दिल खे कढी घर ॾे मोटियो त ज़ाल खे ॾेखारिया वञी त ॾाढो ख़ुशि थींदी। जेॾीमहिल दिल अमर जी खणियो रस्ते में अचे पियो, ओचितो थाबो आयुसि, धिको लॻुसि, बूथ भर वञी ज़मीन ते किरियो त अमड़ जे हियांव आवाज़ आयो, मां जी जल जे दिल मां आवाज़ निकितो, ओ मुंहिंजा बच्चा रब शल तोखे धिकनि खां बचाए, रब शल तोखे ॾुखे बि न ॾेखारे। ओ मुंहिंजा बच्चा तोड़े मूंखे मारियूं छो वञी, तोड़े मूंखे क़त्ल कयूं थो वञी, पर जीजल अमड़ वरी बि तोखे दुआऊं थी ॾियां, रब करे छल मुंहिंजा बच्चा तूं सदाईं सुखियो हुजे। अम्मा अम्मा है, अमड़ जी दुआ वठ, उन्हनि सां ज़ुल्म न कर, पीउ मां जी बेअदबी न कर, अमड़ जी बेहुरमती न कर। ओ मुंहिंजा ता वॾनि जी इज़त कर, अखियुनि में हया पैदा कर, अदब सिख। जंहिंखे अदब आहे उन वटि ईमान आहे, जंहिं वटि अदब न आहे उन वटि ईमान बि न आहे। ॻाल्हि सम्झो था? अल्लाह ताला जल शानहू शल अदब जी तौफीक नसीब करे। रब जे क़ुरान मुझे सोने हबीब जे पाक नाले जी वाखाण कई, मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। छा फरमाई? मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। ईअं न फरमाई त हुयो, अॼु बि आहे। मुंहिंजो सुहिणो हबीब अॼु बि हयातुन नबी आहे, अॼु बि कलमो पढ़ूं था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अबा कलमो भला घटि पढ़ियो, हिकिड़ो भेरो न इहो कलमो शरीफ़ पढ़ो त अल्लाह ताला तव्हांजा 4000 गुनाह बख़्शे छॾींदो। घणा? हिकिड़ो भेरो चओ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकिड़ो भेरो कलमो पढ़ो 4000 गुनाह रब मिटी छॾे। हाँ कलमे में चऊं था त मुहम्मद अल्लाह जो रसूल अॼु बि आहे, अॼु बि हयातुन नबी आहे। मुंहिंजे सुहिणे हबीब खे रब क़यामत ताईं अचण वारनि नसुलनि जे लाइ नबी ऐं रसूल बनाए मोकिलियो आहे। जीअं मके वारनि ॾे रसूल हुया, मदीने वारनि ॾे रसूल हुया,
तीअं सिंध वारनि ॾे, हिंद वारनि ॾे, अरब वारनि ॾे, अजम वारनि ॾे, अॻु वारनि ॾे, पोइ वारनि ॾे, क़यामत ताईं अचण वारनि ॾे, सभिनी ॾे मदीने वारो साईं आ मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुहम्मद सभिनी ॾे अल्लाह जो रसूल।